सेठ अॼु ट्रेन में छो वठी आया आहियो? प्रैक्टिस करण जे लाइ। प्रैक्टिस? छाजी प्रैक्टिस? अरे भाई, अॻे माण्हू पंहिंजे शहर में कमु धंधा इन करे खोलींदा हुआ जीअं ट्रेन जा धिका न खाइणा पवनि। ऐं हाणे वरी असांजे शहर जे रस्तनि जी हालत अहिड़ी थी वई आहे जो गाॾियुनि ते बि धिका था खाइणा पवनि। जेकॾहिं धिका खाइणा ई आहिनि त उहो ट्रेन में छो न खाऊं? इन करे मां तोखे ट्रेन में वठी आयो आहियां, सम्झे? हाँ सेठ। Cindy Kalaka Sangam, Sangam, Cindy Kalaka Sangam, Cindy Kalaka Sangam, Sangam.